जी नाज़रीन, अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त शिकारपुर जे सेशन कोर्ट में चकवासी नौजवान अदनान शेख गगर फाटक जे रहवासियुनि महताब लांघा सां प्यार जो परणो करे छॾियो आहे। उन मौक़े ते जोड़े तहफ़ुज़ मीडिया ॾो दाईंदे चयो त असां ॿियनि प्यार जो परणो कयो आहे, असां हिक ॿिए खे पसंदि कंदा आहियूं। नौजवान अदनान शेख ॿुधायो त मुंहिंजी ज़ाल महताब जा भाउर नसीर लांघा, बशीर लांघा, जावेद लांघा ऐं ॿिया माइट दुश्मन थी विया आहिनि। असांखे मौतमार धमकियूं ॾियनि पिया, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। होॾा अदनान शेख सां प्यार जो परणो कंदड़ नारी महताब शेख ॿुधायो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मां पंहिंजे राज़ ख़ुशी सां अदनान शेख सां शिकारपुर जे सेशन कोर्ट में प्यार जो परणो कयो आहे। उन तां मुंहिंजा माइट अदनान ऐं मुंहिंजा दुश्मन थी विया आहिनि। प्यार जो परणो कंदड़ जोड़े आला अख़्तियारनि खां घुर कई त असांखे तहफ़ुज़ ॾेई उन्हनि मां जान आजी कराई वञे।